त मां घणो कुझु ॻाल्हाए नथी सघां। हालांकि हसरत बि आहे, ख़्वाहिश बि आहे ऐं चाहियां बि थी त अॼु पंहिंजी भेनरुनि जो आवाज़ बणिजां। पर मसइलो इहो आहे त असांजे समाज खे, असांजी सोसाइटी खे, असांजे मर्द खे सभु कुझु ख़बर आहे। उनखे ख़बर आहे त इंसान जा कहिड़ा राइट्स आहिनि, हिकिड़ी भेण जो कहिड़ो हक़ु आहे, ज़ाल जो कहिड़ो हक़ु आहे, माउ जो कहिड़ो हक़ु आहे, धीउ जो कहिड़ो हक़ु आहे। पर असां बेहसीअ जे उन इंतिहा ते आहियूं जो असां इहे सभई शयूं ख़बर हुजण जे बावजूदि इन पासे ॾे सोचण ई नथा चाहियूं। छो त औरत माउ आहे, औरत भेण आहे, औरत नुंहुं आहे, औरत ज़ाल आहे, औरत का भाॼाई आहे, औरत चाची मामी पुफी आहे। मतिलबु औरत रिश्तनि में त आहे, पर औरत खे हिन महिल ताईं के इंसान शायदि सम्झो ई न आहे। छो त औरत खे रिश्तनि जे हिन ॾियार में हमेशह जकड़े रखियो वियो आहे ऐं उहा अॻिते नथी वधी सघे, उहा पंहिंजी सोच खे आज़ादु नथी करे सघे या आज़ादी सां पंहिंजी ज़िंदगी घारे नथी सघे, आज़ादी सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे नथी सघे। छो त हिते जेका असां जंहिं सोसाइटी में रहूं था उहा मर्दनि जी सोसाइटी आहे, उहो मर्दनि जो मुआशिरो आहे। हिन सोसाइटी में जेको हुकुम हलंदो आहे उहो मर्द जो हलंदो आहे। तव्हां जॾहिं हाकिम मर्द थी बीठो आहे त पोइ औरतूं जेके आहिनि उहे त हुकुम जो ग़ुलाम आहिनि, जीअं हुकुम मिलंदो उहे कंदियूं ऐं असां कयूं बि पिया। हीअ जेका सोसाइटी आहे, हीअ जेको समाज आहे उहो ईअं करे बि पियो। ऐं उनखां पोइ ॾिसो कॾहिं बि तारीख़ में मुंहिंजे ख़्याल में को अहिड़ो केस कोन थियो हूंदो त गैरत जे नाले ते पीउ पंहिंजे पुट खे क़तल करे छॾियो। हमेशह असां इहो था अख़बारुनि में पढ़ूं त भाउ पंहिंजे भेण खे क़तल करे छॾियो, पीउ पंहिंजी धीउ खे क़तल करे छॾियो, मुड़ुसु पंहिंजे ज़ाल खे क़तल करे छॾियो। त छा गैरत सिर्फ़ु मर्द में आहे ऐं इहो समाज इहो थो ॿुधाइणु चाहे त औरत जी का इज़त न आहे, औरत जी का हैसियत न आहे, औरत में गैरत नथी थी सघे। बानू कुत्सिया जी हिकिड़ी सिट मूंखे ॾाढी सुठी, इहो जुमिलो मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे। हुन लिखियो त जेकॾहिं गैरत जे नाले ते औरत मर्द खे क़तल करे हा त मर्द सिर्फ़ु बायोलॉजी जी किताबनि में मिलनि हा ऐं उन्हनि जो को वजूद न हुजे हा। पर औरत ईअं नथी करे, छो त औरत खे इहो इख़्तियार ई न आहे, औरत खे इहो राइट ई न आहे। बाक़ी हा, मर्द लाइ कहिड़े किताब में लिखायो आयो आहे त उहे सभई हक़ उन्हनि वटि आहिनि। ॿी जेका ॻाल्हि आहे त असां वटि औरत जा जेके बेसिक जेके राइट्स आहिनि उहे बि नथा ॾिना वञनि। जेकॾहिं हिकिड़ी धीउ आहे त उहा माउ पीउ जी मर्ज़ी खां बिना कंहिंखे पसंदि नथी करे सघे, शादी नथी करे सघे ऐं पुट खे त बाक़ाइदा चयो वेंदो आहे बाबा तुंहिंजे पसंदि सां तुंहिंजी शादी कराइबी। ऐं जेकॾहिं असांजी का न्याणी सिर्फ़ु इनकार थी करे, न थी करे त न मूंखे हिते शादी नाहे करणी, त उनखां ॿियो सुवाल इहो कयो वेंदो आहे पोइ केरु आहे जंहिंजे चकरनि में आई। त मतिलबु हिकिड़ी औरत पंहिंजी मर्ज़ी सां इनकार बि नथी करे सघे, एतिरो इख़्तियार बि असांजे हिन सोसाइटी में मर्द मतिलबु औरत खे नाहे। इहे सभई जेके इख़्तियारात आहिनि उहे असांजे मर्द वटि आहिनि। ॿी ॻाल्हि मां ॻोठनि में काफ़ी ॾिठो आहे, बल्कि शहरनि में बि ॾिठो आहे त पढ़ियूं लिखियूं छोकिरियूं हूंदियूं आहिनि, बाक़ाइदा उन्हनि वटि डिग्रियूं हूंदियूं आहिनि, नौकिरी जी इजाज़त न हूंदी आहे। ठीकु आहे, मां इन जे ख़िलाफ़ु इन करे नथी वञी सघां छो त हर इंसान जा या हर क़बीले जा, हर ख़ानदान जा पंहिंजा कुझु उसूल हूंदा आहिनि, पंहिंजा कुझु क़ाइदा हूंदा आहिनि, पंहिंजा कुझु कानून हूंदा आहिनि। मां उन जे ख़िलाफ़ु नथी वञा। पर सभ खां वॾो जेको ज़ुल्म थींदो आहे इहो थींदो आहे त ॿाहिरि चाहिनि त पंजाबियुनि में शादी कनि, बलोचनि में शादी कनि, महाजरनि में शादी कनि, नॉन मुस्लिम सां शादी कनि, कंहिं क्रिश्चन सां शादी कनि, मुल्क खां ॿाहिरां वञी शादी करे अचनि। उन्हनि ते को ऑब्जेक्शन न हूंदो आहे, को प्रॉब्लम न हूंदो आहे, बल्कि ख़ुशि थींदा आहिनि त असांजे पुट या असांजे घर जे हिन फ़र्द वरी को कारनामो सर अंजाम ॾिनो आहे। पर छोकिरियुनि जी ज़िंदगी सिर्फ़ु इन करे बर्बाद थी वेंदी आहे त ख़ानदान में को रिश्तो न हूंदो आहे ऐं जेकॾहिं हूंदो बि आहे त को अणपढ़ियो हूंदो आहे, को जाहिल हूंदो आहे या उन छोकिरीअ जे क़ाबिल न हूंदो आहे। उन सां उनखे परिणायो वेंदो आहे त असांजी इज़त बची वञे, असांजी गैरत बची वञे। त सवाल सभ खां वॾो मुंहिंजे ज़हन में इहो उथंदो आहे त छा सिर्फ़ु औरत ते ई इज़त जाॻे थी, गैरत यादि अचे थी, पंहिंजे पाण ते नथी सम्झ में कंहिंखे अचे त असां बि आहियूं। जेकॾहिं असां सभु कुझु आज़ादी सां करे सघूं था त औरत छो नथी करे सघे? औरत खे छा जीअण जो हक़ न आहे? ॿाहिरि वञिणो आहे परमिशन वठणी आहे, को कमु करिणो आहे परमिशन वठणी आहे, 4 रुपया इवन पंहिंजे ई ख़र्च करणा आहिनि त उहे बि ॿुधाए ख़र्च करणा आहिनि। त मर्द ते इहे सभई कानून लागू छो नथा थियनि, सिर्फ़ु औरत ते छो था थियनि? इहो सभु जेकॾहिं सुवाल मुंहिंजे ख़्याल में मर्द पंहिंजे पाण खां पुछनि त वधीक बहितर आहे। छो त जॾहिं के सेशन्स थींदा आहिनि, जॾहिं की ट्रेनिंग्स थींदियूं आहिनि त हमेशह औरत खे टीच कयो वेंदो आहे, उनखे उनजा हक़ ॿुधाया वेंदा आहिनि, उनजे लाइ वॾनि वॾनि होटलनि में प्रोग्राम रखिया वेंदा आहिनि। त मां अॼु इहा ॻाल्हि साफ़ साफ़ चवणु थी चाहियां त औरत खे मटण जी या औरत जे सोच खे चेंज करण जी का ज़रूरत न आहे। मर्द जी सोच जेसिताईं चेंज न थींदी या मर्द जी सोच खे जेसिताईं चेंज नथो कयो वञे तेसिताईं तब्दीली अचणी न आहे, तेसिताईं कुझु थियणो ई न आहे। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि त औरत जो सभ खां वॾो जेको चैलेंज आहे उनजो घरु आहे। ॿाहिरि त औरत पोइ थी निकिरे, पहिरियों त हुनखे पंहिंजे घर वारनि सां विढ़णो आहे। ऐं जेकॾहिं असां चऊं था त औरत बैलेंस में ईंदी ऐं औरत बराबरी ते ईंदी त बराबरी ते इन करे नथी अची सघे छो त नंढे हूंदे खां वठी हुन में अहसास घोटे घोटे विधा वेंदा आहिनि ऐं हुनखे ॿुधायो वेंदो आहे त तोखे
पीउ जो बि ताबेदार रहणो आहे, तोखे भाउ जी बि ख़िदमत करणी आहे, तोखे जेकॾहिं शादी करे वञणो आहे त बाबा तुंहिंजो त मड़ अचे, बाक़ी तूं सही सलामत न अचे। त जॾहिं इहा तरबियत असां नंढपण खां वठी पंहिंजे धीउ जी कयूं था त पोइ अव्हां सोचो त हूअ धीउ आवाज़ कीअं उथारींदी, हूअ जेका भेण आहे उहा कीअं पंहिंजे घर जे रिवायतुनि ऐं घर जे रस्मुनि जे ख़िलाफ़ वेंदी। त इहो सरासर ज़ुल्म आहे मुंहिंजे ख़्याल में, छो त अलाह साईं इंसान खे बराबरि पैदा कयो आहे, उहा औरत हुजे या उहो मर्द हुजे, उनखे जीअण जो पूरो पूरो हक़ आहे। पर असां वटि जेको इख्तियार आहे उहो मर्द वटि आहे। मर्द जेकॾहिं हा कंदो त ठीकु आहे, मर्द जेकॾहिं न कंदो त पोइ औरत साहु खणण बि बंदि कंदी। त सिर्फ़ु साहु खणण जो नालो ज़िंदगी न आहे। ज़िंदगी जो मतिलबु आहे त अव्हां जा जेके ड्रीम्स आहिनि अव्हां उनखे अचीव कयो, अव्हां जी जेका सोच आहे अव्हां उन ते साबित क़दम थी करे हलो। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि त हीअ जेको मर्दनि जो मुआशिरो हमेशह वॾी ॻाल्हि थो करे त न न ईअं न आहे, औरतूं जेके आहिनि कूड़ हणनि थियूं या औरतुनि खे सभई हक़ आहिनि। त जेकॾहिं औरत कंहिं ऑफिस में उन सां हिरासमेंट थिए थी या औरत खे हिकिड़े तरीक़े सां तंग कयो थो वञे, परेशान कयो थो वञे, त उहो केरु थो करे? का ॿाहिरी मख़लूक त कोन आहे, उहो असांजो मर्द ई आहे। जेकॾहिं औरत पंहिंजे घर में हिरासमेंट जो शिकार थिए थी त केरु आहिनि? उहे मर्द आहिनि न। का ॿाहिरी का मख़लूक त कोन आहे या को एलियन त कोन आहे जेको अची औरत खे परेशान करे थो। औरत जेकॾहिं गलीअ में निकिरे थी त उहे गली जा जेके वाठिया आहिनि या जेके ईअं चइजे त जेके बिगड़ियल ॿार आहिनि उहे औरत खे, उहे न्याणी खे तंग था कनि त उहे केरु आहिनि? उहे असांजे हिन सोसाइटी जो हिसो आहिनि, असांजे हिन समाज जो हिसो आहिनि। ऐं मुंहिंजे ख़्याल में इहा जेका तरबियत आहे उहा हाणे पुट जी तरबियत करण जी ज़रूरत आहे, धीउ जी तरबियत करण जी ज़रूरत न आहे। चूड़ियूं पाराए धीउ खे नाज़ुक करे पेश कयो थो वञे त बाबा धीउ जेका आहे उहा नाज़ुक आहे ऐं हीअ जेका आहे सिन्फ़ नाज़ुक आहे। ठीकु आहे, औरत सिन्फ़ नाज़ुक आहे, पर हिन जो इहो मतिलबु न आहे त नाज़ुक सम्झी करे अव्हां उनखे कंहिं खूह में या खॾ में उछले छॾियो त हीअ नाज़ुक आहे। मर्द गार्ड ॾेई सघे थो त औरत छो नथी ॾेई सघे? जेकॾहिं मर्द गुथा लफ़्ज़ इस्तेमालु करे सघे थो त औरत छो नथी करे सघे? जॾहिं मर्द जी ॻाल्हि ईंदी आहे अहिड़ी कंहिं शइ जे हवाले सां त प्राउड फील थींदो आहे माण्हुनि खे त वाह वाह हे माण्हू त अहिड़ी ॿोली थो इस्तेमालु करे। ऐं जॾहिं ग़लती सां या कंहिं मजबूरी सां औरत हिन ज़ुबान जो इस्तेमालु कंदी आहे त पोइ उन ते बद किरदार जो वॾो ठपो लॻी वेंदो आहे। कहिड़ो समाज आहे हीउ? कहिड़े पासे ॾे असां वञूं पिया? छा पिया कयूं? कंहिंसां ज़ुल्म पिया कयूं? पंहिंजे धीउ सां, पंहिंजे भेण सां, पंहिंजे ज़ाल सां, पंहिंजे भाॼाईअ सां। औरत खे जेकॾहिं हक़ु ॾियणो आहे त बराबरी घर खां शुरू थींदी आहे। ऐं मां रिक्वेस्ट कयां थी त पंहिंजे सोच खे मटियो, पंहिंजे सोच खे चेंज कयो। औरत सिर्फ़ु रिश्तो न आहे, औरत सिर्फ़ु रिश्तनि में रहण वारी हिकिड़ी मख़लूक न आहे, औरत इंसान बि आहे। ऐं जेकॾहिं इन ज़ाविये सां सोचींदो त औरत इंसान आहे ऐं उनखे ओतिरो ई हक़ु आहे जीअण जो, ज़िंदगी गुज़ारण जो, त मां सम्झां थी तब्दीली अची वेंदी। ऐं पोइ जेको हिन साल जो थीम आहे इंटरनेशनल वुमेन्स डे जो,